मिल्क इज़ द बेस्ट सोर्स ऑफ कैल्शियम। कैल्शियम जो बहितरीनु जेको ज़रियो आहे उहो खीर आहे, यानी खीर में तमामु सुठी कैल्शियम हूंदी आहे। कैल्शियम ॾंदनि ऐं हॾनि ठाहिण जे कमु ईंदी आहे, यानी कैल्शियम असां ॾंदनि ठाहिण में ऐं हॾनि ठाहिण में ख़ासि तौर ते इस्तेमालु कंदा आहियूं। मेन फैक्टर्स ऑफ फूड, खाधे जा अहम जुज़ा कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, लिपिड, विटामिन्स ऐं मादनियात आहिनि। इहे 5 अहम जुज़ा आहिनि। प्रोटीन असांखे वाध जे लाइ घुर्बल हूंदो आहे, यानी असांजो कद ऐं साइज़ प्रोटीन सां वधंदी आहे। कार्बोहाइड्रेट असांखे तवानाई ॾींदो आहे, यानी हिन जो प्राइमरी या अहम कमु तवानाई मुहैया करणु आहे। जेको लिपिड आहे उहो हुनजो अहम कमु आहे तवानाईअ खे स्टोर करणु या जमो करणु। तवानाई खे जमो करे रखंदो आहे ऐं ॾुखे वक़्तु कमु ईंदो आहे। सोर्स ऑफ कार्बोहाइड्रेट, यानी कार्बोहाइड्रेट असांखे छा मां मिलंदो आहे? मेवनि मां, अनाज मां, भाॼियुनि मां ऐं हर उहा जेका मिठी शइ आहे उन में कार्बोहाइड्रेट हूंदो आहे। सोर्स ऑफ प्रोटीन, यानी प्रोटीन असांखे छा मां मिलंदो आहे? प्रोटीन जा ज़रिया गोश्त, मटर, दालियूं ऐं बोही मुङ, बादाम वग़ैरह। सोर्स ऑफ लिपिड, यानी सणभ जो ज़रियो तेल, मखण ऐं गिहु, यानी सभिनी सणभिनि शयुनि मां असांखे लिपिड मिलंदी आहे। सिज जेको आहे उहो रोशनी ऐं गर्मी वारी तवानाई मुहैया करे थो, हिन धरतीअ खे गर्मी ऐं रोशनी ॾिए थो। ॿूटा सिज वारी रोशनी यानी सोलर एनर्जी खे कीमियाई तवानाई या केमिकल एनर्जी में तब्दील कनि था। हिकिड़े अडल्ट या बालिग माण्हूअ खे 8 खां 9 कलाक रोज़ानो सुम्हण जी ज़रूरत पवे थी। थैंक यू।